आए सैयद जे सब सुखड़ा था लगी दर्द फिराक जा दुखड़ा व्या है न उम्मत ॾाढा शुक्र कया हिन उम्मत ॾाढा शुक्र कया रब वेड़ो असांजो वसायो अज जाम मोहम्मद हिकड़ो वेड़ो वसियो 12 रबीउल अव्वल ते ॿियो वरी वेड़ो हिननि मिस्कीन जन जो वसियो 4 फरवरी 1952 ते जॾहिं पीर साईं छतरधणी बादशाह वेही मिंबर ते रोज़े वारे जी पग फाटी ॾाढी चओ सुभाणे अल्लाह नारो ॿुधायो पीर साईं जो नारो ॿुधायो रब वेड़ो असांजो वसायो अज जाम मोहम्मद करे होश जतोई सियाणो थी मिलो वारिस थई न विराणो थी है मिलो मीर मोहम्मद राणो थई जे कलेमो पाको पढ़ायो जाम मोहम्मद मुझा दोस्त वीर नबी ज़ाहिरी कलमो कोन पढ़ियो पर ज़िक्र मुस्तफ़ा कंदा विया मीलाद मुस्तफ़ा मल्हाईंदा विया हर को दौर पंहिंजे में ईंदो वियो ईअं खाली कोन वियो उम्मत खे विहारे पाण कुर्सीअ ते मिंबर ते वेही तुंहिंजे मुंहिंजे महबूब मोहम्मद जो मीलाद बि ॻाईंदो वियो त शान बि ॻाईंदो वियो हिकिड़ो अल्लाह जो नबी थी गुज़रियो आहे जंहिंजो नालो आहे हज़रत दानियाल अलैहिस्सलाम सुभान अल्लाह थोड़ी ॾाढी इहो नबी अल्लाह से खे एतिरो प्यारो हो जो हथ पियो खणे अॻु में जिब्रील लही पियो अचे त तुंहिंजी दुआ क़बूल आहे इहो छाजे करे ॿुधजो छो त हुन जे दौर में जेको बादशाह हो वॾो ज़ालिम हो ऐं हुन बादशाह जो नालो बुख्त नसर मुंहिंजा दोस्त वीर हेॾो बादशाह ज़ालिम हो जो माण्हुनि खे चवंदो त मूंखे सजदो कयो मुंहिंजी इबादत कयो माण्हू चवनि तोखे कीअं पूॼऊं तूं त असां जहिड़ो माण्हू आहीं कई बादशाह हुई पर सजदो उन ज़ात खे कंदासो जेको ख़ालिक बि आहे त मालिक बि आहे अची ज़ुल्म शुरू कयईं जेको सजदो न करे सिर कलम भाईअ चाढ़े पियो छॾे माण्हू अची तंग थिया पर ॿिए नंबर ते वरी ॿियो ज़ुल्म शुरू कयईं माण्हुनि खे व्याज जो गिरवी करे छॾी कर्ज़ी करे छॾी माण्हुनि खे व्याज ते पैसा ॾे वरी पोइ उन्हनि खां बीण ते वठे मुंहिंजा दोस्त अजीज़ो माण्हू अची कर्ज़ी थिया कर्ज़ी व्याज अहिड़ी बुराई आहे जाते भी हूंदी न कारोबार तरक्की कंदो न मईशत तरक्की कंदी उहे मुल्क ऐं वतन ऐं हुकूमतूं सदाई देवाले में हूंदियूं जेके मुंहिंजा दा व्याज ते हलंदियूं आहिनि असांजे मुल्क इस्लामी पाकिस्तान जो नालो इस्लामी जमहूरिया पाकिस्तान आहे पर दुख सां चवणो थो पवे त बैंक ॾे वञ त बि व्याज माण्हुनि ॾे वञ त बि व्याज ग़रीबनि ॾे वञ त बि व्याज अमीरनि ॾे वञ त बि व्याज कुर्बान वञा कलंजीअ वारे पुनल पागारे पीर तां पाण फरमाइनि था त मुंहिंजी जमात न व्याज जो वठे न ॾे कारोबार कयो पागारो पीर फरमाए थो कारोबार करणु तव्हांजो कमु आहे तव्हांजा झोल भरणु विचड़े रब्बुल आलमीन जो कमु नारो नारो अब ॻाल्हि सची आया न सची त भेज वग़ैरह चओ मां पहिरियों तारीख़ुनि में नारे वयुसि नारे खेवारी इलाइक़ो चिठी लिखियो चिठी जमात फ़क़ीरनि जी महफ़िल जलसो ये मौलवी साहब ॿुधाए त सही त व्याज केतिरी बुराई आहे
मूंखे पघर त जीअं हिन महिल आहे तीअं हुयो जज़्बो बि हुयो छो त पेट में रोज़े वारे जा टुकर पियल आहिनि मुंहिंजो मुखों तव्हां पुछो त व्याज केतिरी बुराई आहे मुंहिंजो तव्हांखे ॿुधायां थो मां मुंहिंजो जेके ईद ते दरगाह शरीफ़ आया हूंदा उन्हनि जे अखियुनि ॾिठो कननि ॿुधो बेइज़ती बंगले ते पुनल पागारो चुगो मुबारक पाए कलंगी पाए जंहिंमहिल दीदार पियो कराए किताब में पाण फरमाइनि था त जेको व्याज वठे ऐं ॾिए थो ॼण त अल्लाह सां जंग थो करे जंग हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे रब सां ठाव कयो या जंग कयो मुंहिंजा दोस्तो ईंदो पीसी सरदार जी जमात ते नज़र आहे फ़क़ीरो कमीशन जे चकर में न आहे अचणो लोन जे चवण में न आहे अचणो इंट्रस्ट जे चकर में न आहे अचणो इहे त धोखा आहिनि अरबी जा लफ़्ज़ अंग्रेज़ी जा लफ़्ज़ आहिनि इहो माण्हुनि खे ठगीअ जो तरीक़ो आहे हालांकि आहे समूरो व्याज हिन खां बचो बचंदो त तव्हां सदाईं आबाद हूंदो कॾहिं बि तव्हांजो हथ कोन मुंझंदो व्याज खां सदाईं बेज़ार हूंदा कयो अल्लाह बि राज़ी थींदव मदीने वारो बि राज़ी रोज़े वारो बि राज़ी त मुर्शिद पागारो बि राज़ी बादशाह जी माण्हुनि खे सुख कयो ॾे 20 रुपया वठे 30 रुपया हाणे कॾहिं फसल थियनि कॾहिं न थियनि अची माण्हू फाथा जंहिंमहिल कर्ज़ में ॾिठई माण्हुनि खे ज़ालिम त हुयो ब्लैकमेलर त हुयो न वरी ॿियो ॼार विछाई कहिड़ो ज़ानी हो माण्हुनि जी इज़त में निगाहूं विधई कानून मुक़रर कई कर्ज़ी माण्हुनि जे लाइ ग़रीबनि जे लाइ त जंहिंजी न्याणी जवान थिए पहिरियों मुंहिंजे कोट ते पहुचायो पोइ हुनजी शादी करायो ज़िनाऊं शुरू कई ज़ुल्म शुरू कई मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो माण्हू अची फाता वीचारा ग़रीब आहे पर गैरतमंद आहे किन चयो मारियो किन चयो कुहारियूं हणो किन चयो छा कयूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़े माण्हू अची चयो अदा हे ज़ालिमा ॿियो कुझु नथा करे सघो पर वेही दुआ घुरो उन मालिक खे सॾ कयो उनखे चओ त को वाह कढे को रस्तो कढे हिन ज़ालिम मां तव्हांजी जान छुटी पवे अदा वेठा दुआ घुरियो छा पिया चवनि मौला हिन मां जान छॾाए असांजे इज़त जो माल जो असांजे इबादत जो वेरी आहे मुंहिंजा त अखियुनि मां ॻोढ़ा किरिया माण्हू पुकारूं कयूं फर्श ते दाऊं थियूं अर्श वारे उहे करीम दाऊं ॿुधियूं रब उन्हनि जी दुआ क़बूल करे उन्हनि जी क़ौम मां हिकिड़े नबीअ खे नबूवत ॾिनी जंहिंजो नालो हज़रत दानियाल अचण साईं चई मां अल्लाह जो नबी आहियां मुंहिंजे हथ में हथ मिलायो तव्हांजो हित बि बेड़ो पार त हुत बि बेड़ो पार ॾाढे चओ सुभाणे माण्हू कलमो पढ़णु शुरू कयो उम्मत में अचणु शुरू कयो माण्हू वधंदा विया इबादत नमाज़ रोज़ो मुसल्ला तस्बीहूं वुज़ू पाकायूं शुरू थी वयूं बादशाह खे ॿुधायो त तुंहिंजी क़ौम में हाणे तुंहिंजे बादशाही जूं दीवार जूं सिरूं निकिरणु शुरू थी वयूं आहिनि चई कीअं चई हिकिड़े नबूवत जी दावा कई आहे हज़रत दानियाल खे फौज मोकिले गिरफ़्तार कराए कैद कराए रखी हज़रत दानियाल खे सुबुह जो सख़्तु गरम पाणी जिस्म ते नायो ईंदो हो राति जो सख़्तु सर्दीअ में सख़्तु थधो पाणी मुंहिंजा जिस्म ते हारियो वेंदो हो सुबुह जो पुछो वेंदो हो दानियाल रब के छॾींदे या कोन छॾींदे दानियाल चवंदो बूटी बूटी करे छॾियो पर रब के कोन छॾींदुसि ॾाढे जो सुभाणे अल्लाह ईअं ई हुरनि जी इस्तिक़ामत हुई बरमूण सांगड़ सिंजोरो इहा तारीख़ लिखे थी त हुरनि खे कटियो वियो पुत्र जी मशीन में ॾिनो वियो ज़रा ज़रा गब्बा कया विया चयो वेंदो त पागारे पीर खे सूर्य सरदार खे छॾियो उहे चवंदा रत जो आख़िरी फुरो बि
दी जेसी ताईं आए तेसी ताईं बागारे पीर के को नचदीदास अरे पुनल पीर पगारा कलगियवारा मुर्शिद पीर पगारा कलगियवारा अणकुटवा तारीफ तुझी सही अणकुटवा तारीफ जानिब पीर पगारा कलगियवारा मुर्शिद पीर पगारा कलगियवारा अणकुटवा तारीफ तुझी सही अणकुटवा तारीफ साईं जेको बि तुंहिंजो दुश्मन थींदो हथ ताईं के कुछ भी नहीं दो एॾा लीडर पिया सॾाइनि चवंदा असां एशिया जा वॾे में वॾा लीडर आहियूं अॼु उन्हनि जो को नालो वठण वारो कोन्हे उन्हनि जूं बनियूं उन्हनि जूं तख़्त उन्हनि जूं ज़मीनूं ॿियनि जे हवाले चार क़ौमूं उन्हनि जे घरनि में मां नालो कोन वठंदो इशारो ॾींदो छो त दरगाह तो मनो थियल आहे त प्यार जो पैगाम ॾियो मुंहिंजा दोस्त हीर पर अंग्रेज चई वियो हो मां बम वसाए वियो आहियां दरगाह ख़तम कई आहे मदरसो ख़तम आहे हाणे को भेज पगारा कोन चवंदो अॼु अंग्रेज जो नालो जिते किथे भेज पगारा लॻी पई आहे चओ साईं जेको बि तुंहिंजो दुश्मन थींदो हथ ताईं के कुछ भी नहीं दो करे मुनकर जाम कारा कलगियवारा करे मुनकर जाम कारा कलगियवारा अणकुटवा तारीफ तुझी सही अणकुटवा तारीफ दिल थी चवे जमात भी मूंसां गॾिजी पढ़ाए जेके पढ़ाईंदासीं हथ खणो ख़बर पवे पोइ चओ मुंहिंजा कामिल मुर्शिद प्यारा कलगियवारा नथा पढ़ायो मां अॻिते कोन हलंदुसि पढ़ायो गॾिजी मुंहिंजा कामिल मुर्शिद प्यारा कलगियवारा अणकुटवा तारीफ तुझी सही अणकुटवा तारीफ सही सामनो आई क़यामत ताईं बेड़ा सभिल जा पार पुॼाई बेड़ा सभिल जा पार पुॼाई हिंद सिंध में तुझा नारा कलगियवारा हिंद सिंध में तुझा नारा कलगियवारा अणकुटवा तारीफ तुझी सही अणकुटवा तारीफ जमात सजी अजी तोखे ख़बर जमात सजी अजी तोखे ख़बर पल पल तोखे निसार को बरवा पल पल तोखे निसार को बरवा हाणे जेकॾहिं अॻी सिट वणेव भेज पगारा चइजो न त मयार न आहे पल पल तोखे निसार को बरवा ऐं हीउ जमायती सारा जमायती सारा कलगियवारा अणकुटवा तारीफ तुझी सही अणकुटवा तारीफ दोस्तो वीरो मुस्लमान भाइरो हुन बादशाह जा ज़ुल्म वधंदा विया नबी सगोरे ते ज़ुल्म हलंदा रहिया नबी तो चवे मां कॾहिं बि रब खे कोन छॾींदुसि कहिड़ो बि पाणी मुंहिंजे जिस्म ते अचे मां हुन दातार खे कोन छॾींदुसि पोइ छा कयईं ॿ शींहं हथ कयईं ॿिनि शींहनि खे बुख उन ते पिंजरे में कैद कयईं बादशाह पूरा 2 महीना उन्हनि खे गोश्त कोन ॾिनो पोइ 2 महीननि खां पोइ हज़रत दानियाल खे मैदान ते आणे उन्हनि शींहनि जा पिंजरा खोलियईं बादशाह सम्झे पियो त शींहं बूटी बूटी करे छॾींदा क़त्ल करे छॾींदा ख़तम करे छॾींदा पर मुंहिंजा दोस्त वीर जीअं पिंजरो खुलंदो वियो शींहं निकिरंदा विया खाधऊं त
कोन इजाफ़ कोन ॾिनो पर अदब एतिराम मां पंहिंजा कंध झुकाए हज़रत दानियाल जे कदमनि में अची विया। हज़रत दानियाल चयो 2 महीननि जा उञा बुखिया आहियो, मां तव्हांखे इजाज़त थो ॾियां, भली तव्हां पंहिंजो शौक़ पूरो कयो। उहे शींहं था चवनि साईं पुख़्ते नसर खे हयाओ कोन्हे, बादशाह बेहया हुआ पर असां शींहनि खे ख़ुदा हयाओ ॾिनो आहे। असांखे ख़बर आहे तूं अल्लाह जो नबी ऐं रसूल आहीं। चई साईं जेकॾहिं असां बुख ते हुजऊं हा त पोइ असां अंधा हुजऊं हा। साईं फरमायो बुख ते त आयो, पोइ कीअं था चओ बुख ते न आहियो? शींहं था चवनि साईं जंहिं महिल तुंहिंजो दीदार कयोसीं चेहरे ते नज़र पई 2 महीननि जी बुख ख़त्म थी वई। इहो नबीअनि जे दीदार जो बरकत ऐं क़दर आहे। हज़रत दानियाल पल कलमा पढ़ाईंदो रहियो, हेॾो ज़ुल्म हलंदो रहियो, बातिल हलंदो रहियो, होॾो हक़ हलंदो रहियो। अचूं मौज़ूअ ते, अचूं था मीलाद मुस्तफ़ा ते, अदा पोइ दुआऊं क़बूल थियूं। रब नेठि उन बादशाह खे ज़लील कयो, ख्वार करे उनजी बादशाही ख़त्म थी। पर मज़े जी ॻाल्हि ॿुधो, उनजी बादशाही फौज ख़त्म कोन कई, उनजी बादशाही ॿोॾ ख़त्म कोन कई, उनजी बादशाही तूफ़ान ख़त्म कोन कई। उनजी बादशाही ख़त्म करण वारो हिकिड़ो नंढड़ो ख्वाब हो। ख्वाब सम्झो था न, जेको निंड में सुता पिया हूंदा आहियूं, तव्हां असां बि ॾिसंदा आहियूं। चओ सुभान अल्लाह। घणा माण्हू हिकिड़ो ख्वाब ॾिसंदा आहिनि त मां पेचारे तो वञा पियो, अखियूं पटींदो त छिगल खट, के चवंदा मां हवाई जहाज ते थो वञा, उथंदो त या जेका जीप हूंदी आहे या वरी वेन हूंदी आहे उनमें हूंदो आहे। ख्वाब जो ख़्याल सां ताल्लुक हूंदो आहे। बहरहाल अॼु मां बी साईं जे मदरसे में सुतो पियो सांगड़ में, मां ख्वाब ॾिठो, दिलि थी चवे हिन जमात खे ॿुधायां पर भेज बागरा ॿुधायां। मूं ख्वाब ॾिठो अॼु ताज़ो तव्हांखे ॿुधायां थो। साजो जी सांगड़ पहुतुसि निंड में, ॾिसां पियो त मां तकरीर करे जलसो पूरो करे काॾे वञा पियो। पोइ रस्ते में वरी हिकिड़ा बेदीन मिली विया। कहिड़ा? जेके कारा कपिड़ा पाईंदा ऐं असांजी जमात में मनो आहे। चओ सुभान अल्लाह। जेके कोलाबा पाईंदा आहिनि पर हुर जमात खे मनो आहे। चओ सुभान अल्लाह। जेके कारा धागा पाईंदा आहिनि पर पीर साईं जी जमात खे मनो आहे। मूं ॾिठो त मुहर्रम शरीफ़ जो महीनो ईअं बि सम्झो उन्हनि जो बि कुझु जुलूस वग़ैरह आं जो निकितो सुठो त उन्हनि गाॾी रोकी असांखे लाथऊं ऐं उन्हनि हमले करण जी कोशिशि कई। मूंखे ख्वाब में चिटो पियो ॾिसां। मूं चयो मूंसां ॻाल्हायो, बाक़ी जहिड़ो छो था कयो ॻाल्हायो। जेकॾहिं तव्हां ॻाल्हियुनि में मारे वञो त पोइ मां तव्हांजे दीन ते आहियां, पर जेकॾहिं मां ॻाल्हियुनि में मारे वियुसि त पोइ रोज़े धणी जा मुरीद थींदव तव्हां बि। पोइ हलंदे हलंदे एतिरो यादि पए पियो, चल यज़ीद जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? मुंहिंजो उहो ई ख़्यालु आहे जेको रोज़े धणी जो ख़्यालु आहे। यज़ीद न हक़ ते हो, इमाम हुसैन आले मक़ाम हक़ ते हो। ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं। मूंखे चिट्टो पिट्टो यादि आहे, मोहम्मदी मिंबर ते वेही मां त हिन जमात खे ॿुधायां थो, मूंखां पुछऊं त तव्हीं मुरीद कंहिंजा आहियो? मूं चयो त मां मुरीद आहियां पीर साईं पागारे सरदार जो। पोइ ते हटी विया, सभई हलिया विया, रस्तो ख़ाली थी वियो। मुंहिंजा दोस्तो वीरो मां रस्तो वठी हलियो आयुसि पंहिंजी मंज़िल जे तरफ़। जागी पियुसि उस्ताद साईं मुफ्ती मोहम्मद इस्माइल सिकंदरी, जेको हज़ारे सिकंदरनि जो उस्ताद आहे। अॼु बि जेके दरगाह शरीफ़ ते आलिम उस्ताद असांजा पढ़ाइनि था, उस्ताद मुफ्ती मोहम्मद इस्माइल सिकंदरी उन्हनि सभिनी जो उस्ताद आहे।
हाणे पीर साईं सरदार हुकुम ॾिनो आहे पीर साईं फरमायो आहे उस्ताद साईं के त सांगड़ जो मदरसो तव्हांखे संभालणो आहे ओ फ़क़ीरो तव्हांखे मुबारक हुजे जो सांगड़ हुरनि जो किलो आहे गढ़ आहे ऐं उते अहिड़ो मुफ्ती आलिम आयो आहे सभई वचन कयो त सांगड़ वारे मदरसे खे मचाईंदासूं मथे खणी हथ मथे खणी नारो ॿुधायो मदरसो मचाईंदासूं न कंहिंजो फ़ैसिलो हथ त खणो ख़बर पए मां सलाम थो कयां ख़ुशामद कोन थो कयां सलाम थो कयां वरियाम साईं खे जंहिंजे ज़ेरे सरपरस्ती 5-6 मदरसा हली रहिया आहिनि ॿार मासूम क़ुर पिया पढ़नि नियाणियूं बि पढ़नि पियूं ॿियो असांखे अञा पीर साईं जे दर तां छा खपे जो असांखे पीर साईं मदरसा ॾेई छॾिया असांखे क़ुर ॾिनई हदीस ॾिनई इहो पीर साईं सरदार जो महिरबानियूं आहिनि चओ सुभाणे अल्लाह वो बादशाह जी बादशाही त ख़तम थी पर बहानो हिकिड़ो ख्वाब हाणे ॿुधो ख्वाब कहिड़ो पोइ दुआ था घुरूं टाइम घणो थी वियो आहे मुंहिंजा दोस्त वीर बादशाह हिकिड़ी राति सुतो पियो ख्वाब ॾिठई ऐं हुन ख्वाब मां छिलक भरे भड़को काई उथी पियो जीअं जो उथियो ॾिठई त केरु ई कोन्हे को आधी राति मेटे डिजी रात पूरी कई जंहिंमहिल सुबुह जो दरबार लॻी आहे वॾा वॾा वज़ीर मुशीर आया आलिम नजूमी आया कुर्सियूं लॻी वयूं मुंहिंजा दोस्त वज़ीर जंहिंमहिल बादशाह खे परेशान ॾिठो वज़ीर थो चवे साईं सदाई मुड़कंदा आहियो अॼु चेहरे ते परेशानी आहे छा ॻाल्हि आहे बादशाह थो चवे रातो के ख्वाब मुंहिंजी निंड फिटाए छॾी आहे हुन ख्वाब मुंहिंजो सुकून बर्बाद कयो आहे चई ॿुधाए चई वज़ीर ख्वाब यादि ई कोन्हे को पर एतिरो यादि आहे त ॾाढो भवाइतो हो मुशीर वज़ीर चयो साईं यादि कयो चई यादि कोन थो अचे नजूमिन खे सॾु कयूं हेॾे जो ख्वाब ॿुधायो जिन से ख्वाब तव्हांखे ॿुधाइणो पवंदो त बीर असां ॿुधाईंदासूं मुंहिंजा दोस्त वज़ीरो बादशाह कावड़ियो उन्हनि नजूमिन खे चयईं भाऊ हर ॻाल्हि अॻु में ॿुधाईंदा आहियो मुंहिंजो ख्वाब ॿुधायो न त तव्हांजो सिर मुंहिंजी तलवार सभिनी खे क़त्ल थो कयां अची हमरान खे पघर शुरू थिया चई सुभाणे ताईं ख्वाब ॿुधायो न त तव्हांखे ख़तम कयो वेंदो राति गुज़री सुबुह थियो उहे परेशान हुआ वीचारा हैरान हुआ हिकिड़े माण्हू अची ॿुधायनि त परेशान न थियो तव्हांजे मसइले जो हल मूं वटि आहे जी कीअं हल आहे जी तव्हांजे पाड़े में अल्लाह जो नबी रहंदो आहे जंहिंजो नालो आहे हज़रत दानियाल हुनखे घुराइण तव्हांजो कमु तव्हांजो इहो मसइलो हल करणु अल्लाह जे नबीअ जो कमु हज़रत दानियाल खे मिंथूं मेड़ू करे वठी आया त दरबार बादशाह जी में बीठो बादशाह खे चयोसि हे ॿुधाईंदो हीअ ख्वाब बि ॿुधाईंदो तबीर बि ॿुधाईंदो बादशाह सारो लो अॻे ज़ालिम ज़ुल्मत कयल साईं खे ॾिसी सुञाणे वियो चई दानियाल अलैहिस्सलाम चई हा चई मूंखे ख्वाब ॿुधाईंदे चई हा चई न ॿुधाईंदे त पोइ जेको तुंहिंजी मर्ज़ी पर हज़रत दानियाल चई मां ॿुधायो न त तोखे वरी मुंहिंजी ॻाल्हि मञणी पवंदी ख्वाब सचो थियो त मुंहिंजी ॻाल्हि चई कहिड़ी चई पोइ कलमो मूं ते पढ़णो पवंदो छो त ख्वाब ॿुधाइण के अहिड़े जो कमु न आहे हल्के फुल्के जो कमु न आहे ॾिठो तो आहे ॿुधायां मां थो वॾी मुश्किल ॻाल्हि आहे पर मां नबी आहियां मुंहिंजे नबीअ जे सदाकत जी इहा हिकिड़ी दलील थी पवंदी पोइ तोखे कलमो पढ़णो पवंदो बादशाह हा कई पर मथीअ दिलि सां वज़ीरन भी हा कई मुशीरन भी हा कई अदा बुधो हज़रत दानियाल भी चवे तो बादशाह बुधंदो वंजा हा हा कंदो वंजा जेकॾहिं सही हुजे हा कजा गलत हुजे त पोइ न कजा जी ॿुधाए जी तूं निंड में पे ॾिठो हिकिड़ो बुत आहे जंहिंजा पेर ज़मीन ते
आसमान ते मथो आ उन जूं बाहूं शिमाल जनूब खे पूरी ज़मीन ते उहो बुत आ ॿी का बि शइ मौजूद न आहे जी हाओ सुभान अल्लाह थोड़ी सरस कंदो जेको तो ॾिठो त आसमान तो पत्थर ज़ाहिर थियो नंढड़ो पत्थर हो नंढड़ो जीअं जो पत्थर आयो सिधो अची उन बुत जे मथे में अची धड़ाम करे लॻो भोरा भोरा ज़रा ज़रा थी रेज़ा रेज़ा थी ज़मीन ते अची बसम थियो बुत ख़तम थी वियो पर वो पत्थर आस्ते 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 चमक भी वधंदी वई जिस्म भी वधंदो वियो पूरी ज़मीन ते पत्थर हो छांइजी वियो उन जी रोशनी जे करे आसमान भी बरकी पियो बादशाह हाओ या न बादशाह तो चए मूंखे तुंहिंजी सूरत जो कसम आओ जी ख्वाब किथे पूरो थियो जी हाओ पूरो थियो जी हाणे तबीर ॿुध जी ॿुधाए जी तबीर इहा आहे इहो जेको बुत ॾिठी इहो बातिल आहे इहो नाहक आहे ज़मीन ते हिकिड़ो टाइम इहो बि ईंदो जो माण्हू बुत परस्त थींदा के माण्हू मिटीअ जी पूजा कंदा के काठ जा बुत ठाहींदा के सोन चांदीअ जा ठाहींदा ख़ुदि काबतुल्लाह में 360 बुत हूंदा सजदा झुकण रुगी बुतनि जे लाइ हूंदो पर बादशाह जेको तो पत्थर ॾिठो आख़िर में अल्लाह ताला आख़िरी ज़माने में हिकिड़ो शान मान इज़त वारो महबूब नबी मोकिलींदो जंहिंजो नालो मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा हूंदो जंहिंजो दीन सभिनी बातिलनि खे ख़तम करे वधी 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 पूरी दुनिया ते उन पत्थर वांगुरु छांइजी वेंदो पोइ ॿियो को नबी कोन हूंदो उम्मत भी मुस्तफ़ा जी शरीयत भी मुस्तफ़ा जी दीन भी मुस्तफ़ा जो ज़िक्र भी मुस्तफ़ा जो त मिलाद भी मुस्तफ़ा जो दोस्तों वीरो बादशाह हैरान थी वियो जे ॻाल्हि त सची कयई ॻाल्हि त सफ़ा 100 सैकड़ो हुई पर बादशाह खे जी हाणे कलमो पढ़ो बादशाह चयो न जी धूड़ वञी सुभान अल्लाह वज़ीरनि खे जी कलमो पढ़ो वज़ीर ला इलाहा ॾाढे ॾाढे चयो ला इलाहा रसूलुल्लाह उन्हनि इहो कलमो पढ़ियो जंहिंमहिल कलमो पढ़ियो बादशाह खे अहिड़ो दर्द थियो छो त वज़ीर फिरी विया सलाहकार फिरी विया अहिड़ो त दर्द थियुसि उन दर्द में 2 ॾींहंनि में किंजी किंजी मरी वियो पूरी दुनिया ते हज़रत दानियाल खे ख़ुदा इज़त ॾिनी बातिल ख़तम थी वियो हक़ खे ख़ुदा इज़त ॾिनी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज़रत दानियाल मीलाद कीअं ॻायो हेॾे ॾिसो बादशाह खे चई शहर मक्को हूंदो घर अब्दुल्ला जो हूंदो झोली बीबी आमिना जी हूंदी दिहाड़ो 12 रबियुल अव्वल जो हूंदो वक़्तु पाक पुटीअ जो हूंदो मुंहिंजो मुस्तफ़ा मके पाक में ईंदो अचण साईं मुंहिंजे मुस्तफ़ा जे काबो झुकंदो बुत किरी पवंदा जेका मजूसिन 5000 साल खां बारी हूंदी मोहम्मद जो चेहरो ज़ाहिर थियण सां उहा बाहि विसामी वेंदी केसर किसरा जा महल लुटी उहे लर्ज़ी ख़तम थी वेंदा मुस्तफ़ा